हाणे ख़बर शामिल कयूं था मदई जी। त मदई हाउस से पीपी अॻवान एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह जी मेज़बानी में 27 डिसंबर शहीद राणी जी वरसी जे तैयारियुनि जे मुनासिबत सां इजलास कोठायो वियो। इजलास में पीपी तालके गढ़ यासीन के जनरल सेक्रेटरी आगा जावेद दुरानी, PPUC जुंदर के सदर अनवर अली पंवार, मीर किफ़ायत अली शाह, काउंसलर मदई टाउन शमन मीरानी, सहाफ़ी अब्दुर भट्टी, समाजी अगवान मोर मक्सी, एडवोकेट फतेह मोहम्मद बाबर शाह, मीर आसिफ अली शाह समेत समें पार्टी वर्करन सैयद दुर मोहम्मद शाह के करीबी साथियों शिरकत कई। इजलास में वरसी तकरीब लाइ कयल तैयारियुनि जो पिणु जाइज़ो वरितो वियो। तकरीब के खिताब कंदे सैयद दुर मोहम्मद शाह ऐं ॿियनि अॻुवाणनि चयो त सुभाणे मदई जी शहर में इस्तक़बालिया कैंप लगाई वेंदी। इन्हनि उहो पिणु चयो त कैंप में ईंदड़ महिमाननि लाइ चांहि तोड़े मानीअ जो इंतज़ाम पिणु कयो वियो आहे। सैयद दुर मोहम्मद शाह शरीक साथियुनि खे सुभाणे वरसी तकरीब में भरपूर शिरकत लाइ अपील पिणु कई।